विद्यार्थियों 6 पेपर MA फाइनल जो पाण करे रहिया आहियूं। इन में कल्ह पाण भाषा विज्ञान जे अंगनि जे बारे में ॼाण हासिल कईसीं। अॼु पाण कंदासीं भाषा विज्ञान जो ॿियनि विज्ञाननि सां कहिड़ो लाॻापो या संबंध आहे। त इन में पहिरियों भाषा विज्ञान जी परिभाषा अची वेंदी। जीअं त पाण कल्ह ॼातोसीं त समूरो जेको वसीअ अर्थ में जेको वीचार जो उहो समूरो इज़हार भाषा जे दायरे में दाख़िल करे सघिजे थो, पर उहो भाषा जो बेहद वसीअ दाइरो थींदो। इन मूजिबि भाषा जी जेका फ़लसफ़ा हुई उहा हुई त भाषा वीचार जे इज़हार जो वसीलो या साधन आहे। या असां ईअं चऊं त भाषा अहिड़नि आवाज़नि जो मजमूओ आहे जे आवाज़ इंसान कोशिश करे पंहिंजे मुख मां उचारे थो। इहे आवाज़ जॾहिं कंहिं ख़ासि तरतीब सां गॾिजनि था तॾहिं इन्हनि मां बामाना प्रतीक, लफ़्ज़, जुमिला वग़ैरह जुड़नि था। इन्हनि प्रतीकनि ज़रिए माण्हुनि जो मजमूओ हिक ॿिए सां वीचारनि जी ॾे वठि करे थो। त इन्हनि वस्तुनि जे आधार ते असां ख़ासियतूं कयूंसीं: उच्चारण, सार्थकता, प्रतीकता, दुनियादारी, सिरिश्तो। ऐं उन खां पोइ अॼु पाण खयूं था त भाषा विज्ञान जो जेको आहे ॿियनि विज्ञाननि सां कहिड़ो नातो आहे। त ज्ञान जो स्वरूप जेको आहे उहो तमामु घणो विशाल आहे, जंहिंखे खंडित करणु मुश्किल आहे। माण्हूअ जी जीवत एतिरी त नंढी आहे जो हू ज्ञान जे नदीअ खे अखंडित प्राप्त नथो करे सघे। ऐं अलॻि अलॻि शास्त्रनि में इहो अभिव्यक्त कयो वियो आहे, माना ज़ाहिर कयो वियो आहे त इहे शास्त्र ऐं विज्ञान किथे न किथे ज़रूरु हिक ॿिए सां संबंधित आहिनि, हिक ॿिए सां वास्तो रखंदड़ आहिनि। भोलानाथ तिवारीअ जे अखरनि में अगर असां ईअं चऊं त व्यावहारिक दृष्टि से मनुष्य ने अपनी ज्ञान की सीमा और अध्ययन विश्लेषण की सुविधाओं से अखंड ज्ञान क्षेत्र को अलग अलग विभागों में बांट रखा है, जिसको उसने अलग अलग विज्ञानों और शास्त्रों आदि की संज्ञा दी है। इन विज्ञानों और शास्त्रों में कुछ तो एक दूसरे से बहुत संबंधित नहीं कहे जा सकते हैं, जैसे साहित्य और रसायन शास्त्र और भाषा विज्ञान, काव्य शास्त्र और भौतिक शास्त्र। दूसरी ओर ज्ञान के ऐसे अनेक क्षेत्र हैं जो एक दूसरे से बहुत ही घनिष्ठ रूप से संबंधित है। जीअं त भाषा विज्ञान ऐं साहित्य जो पंहिंजो पाण में अटूट संबंध आहे, गहरो लाॻापो आहे। ॿुधाए थो अॻिते त भाषा विज्ञान जेको आहे तमामु घणो जो विज्ञान आहे। भाषा विज्ञान जेको आहे हिकु साहित्य जो विज्ञान आहे, या ईअं चऊं त भाषा विज्ञान जो मूल भौतिक तत्व जेको आहे उहो साहित्य आहे। साहित्य ही विद्वाननि खे भाषा जो वैज्ञानिक अध्ययन करण लाइ ज़ोर भरियो। पुराणे ज़माने जा साहित्य संस्कृत ग्रीक खां अॼु ताईं जंहिं साहित्य जी रचना कई वई आहे, उन्हनि साहित्यनि जे बिना भाषा विज्ञान हिंदीअ जो ऐतिहासिक वर्णन करण में सफल नथा थियनि। या कंहिं विद्वाननि चयो आहे त किन भाषाऊं जीवत भाषाउनि खे छॾे करे पुराणियूं या तर्जुमो कयल भाषाउनि जो चाहे कहिड़े बि रूप में हुजे, उन्हनि खे क़दम क़दम ते साहित्य जी सहायता वठणी पवंदी आहे, ऐं जीवत भाषा जे अध्ययन में बि। ऐं छो, कॾहिं ऐं कीअं वग़ैरह सुवालनि जो जवाबु साहित्य ई ॼाणे फूके ॾींदो आहे। जीवत भाषा इहो त ॿुधाए छॾींदी आहे त भोजपुरीअ में बांटे अखर आहे, पर इहो किथां आयो, कीअं आयो, ऐं भाषा विज्ञान संस्कृत साहित्य खे खोजबीन कॾहिं ॿुधाए, पोइ ई असीं चई सघंदासीं त इहो मूल संस्कृत वर्तनते मां निकितो आहे। अहिड़ीअ तरह ज़ाहिर आहे त भाषा विज्ञान ऐं साहित्य जो पंहिंजो पाण में घाटो संबंध आहे। माना भाषाऊं जेके निर्जीव आहिनि, पुराणियूं आहिनि, उन्हनि सभिनी जी असांखे अगरि असलूको उनजो बुनियादु ॼाणो हुजे त उहो असांखे जेको आहे उहो साहित्य जे ज़रिए ई मालूम थी सघे थो। अॻिते असां ॿुधायूं था ॿियो जेको संबंध आहे इन में आहे भाषा विज्ञान ऐं व्याकरण यानी ग्रामर जो पंहिंजो पाण में कहिड़े रीत सां लाॻापो आहे। त छा आहे
त भाषा वर्ण ऐं अखर जुमिले मां ठहंदी आहे ऐं वर्ण कीअं उचारणु खपनि, सही जुमिलो कीअं ठाहिजे वग़ैरह ग्रामेटिक ॻाल्हियुनि जो ईअं अध्ययन असां व्याकरण में कंदा आहियूं। बाबूराम सक्सेना जेको हिकु महान वैज्ञानिक थी गुज़रियो आहे, जे अनुसार भाषा विज्ञानीअ जो व्याकरण सां रुॻो एतिरो रिश्तो आहे त व्याकरण कंहिं भाषा जे आवाज़नि उचारण खे गॾु करे भाषा विज्ञानी खे ॾींदो आहे ऐं उन जो प्रयोग वरी भाषा विज्ञानी कंदो आहे। भाषा जे चइनि अंगनि वाक्य, पद, ध्वनि ऐं अर्थ भाषा विज्ञान जी शाखाउनि वाक्य विज्ञान, पद विज्ञान, ध्वनि विज्ञान ऐं अर्थ विज्ञान खां सवाइ कंहिं बि भाषा जे ज्ञान जो अर्थ प्रयोग जी दृष्टि सां अध्ययन करण खे विज्ञान जो ई कमु आहे। मतिलबु उनखे साइंटिफिक तरीक़े सां असां उनखे कीअं प्रयोग कंदासीं, इहो सॼो जेको आहे उहो विज्ञान जो कमु आहे। पर न रुॻो एतिरो, भाषा विज्ञान जंहिं भाषा जो अध्ययन कंदो आहे उन जे माण्हुनि, जातीअ ऐं गांवनि पर उन जी सभ्यता ऐं संस्कृतीअ जो पिणु अभ्यास कंदो आहे। व्याकरण भाषा जी परिष्कृत रूप ते इहो लागू थींदो आहे। ॻाल्हाइण ॿोल्हाइण जी भाषा ते बि जॾहिं भाषा विज्ञान सभिनी भाषाउनि जो अध्ययन कंदो आहे तॾहिं असां उनखे चिटीअ रीति ॻाल्हाए ॿोलाए सघंदा आहियूं। व्याकरण जंहिं कम खे अध में छॾे ॾींदो आहे उन कम खे पूरो करणु भाषा विज्ञानीअ जी ज़िम्मेवारी थींदी आहे। भाषा विज्ञान जे बिना व्याकरण जो को बि महत्व न आहे। इन करे ईअं चवण में को बि शक या वधाउ न थींदो त भाषा विज्ञान ऐं व्याकरण हिक ॿिए जा न रुॻो पूरा पर आहिनि पर हिक ॿिए ते आधारित पिणु, हिक ॿिए जा पूराला न आहिनि पर हिक ॿिए ते आधारित पिणु आहिनि। हिक ॿिए जे बिना ॿई अधूरा आहिनि। व्याकरण जे कम नियम अनुसार भाषा जो अध्ययन करणु जंहिं भाषा विज्ञान जो कमु नियमनि जो निर्धारण ऐं निश्चित सुनिश्चित करणु आहे। छा आहे भाषा विज्ञान जो कमु? नियमनि अनुसार भाषा जो अध्ययन करणु, जॾहिं कि भाषा विज्ञान जो कमु नियमनि जो निर्धारण ऐं सुनिश्चित करणु आहे। समानता जे आधार ते अगरि असां इन्हनि में ख़ूबियूं ॾिसूं त उहे आहिनि त भाषा विज्ञान ऐं व्याकरण ॿिन्ही जो कमु भाषा जो अध्ययन करणु आहे। इन्हनि ॿिन्ही में टे भेद आहिनि: ऐतिहासिक, तुलनात्मक ऐं समकालिक। भाषा विज्ञान भाषा जी उत्पत्ति, बनावट, विकृतीअ जो अध्ययन कंदो आहे त व्याकरण वरी उन जे शुद्ध रूप ऐं बनावट ते ज़ोर ॾींदो आहे। विभिन्नता या असमानता जे आधार ते असां इन्हनि जूं अगरि ख़ूबियूं ॾिसूं त उहे हिन रीति थींदियूं त भाषा विज्ञान जो कमु वैज्ञानिक अध्ययन आहे त व्याकरण जो कमु कलात्मक वधीक आहे। भाषा विज्ञान जो क्षेत्र विस्तृत ऐं व्याकरण जो संकीर्ण आहे। व्याकरण भाषा जे आधारित आहे पर भाषा व्याकरण ते न। व्याकरण यानी ग्रामर जो अखर अखर नियमनि ते आधारित थींदो आहे पर भाषा विज्ञान जो कमु निर्देश या आदेश ॾियणु हूंदो आहे। भाषा विज्ञान जो कमु भाषा जो वैज्ञानिक अध्ययन करणु आहे त व्याकरण जो शुद्ध ॻाल्हाइणु, लिखणु ऐं सम्झणु आहे। भाषा विज्ञान वाक्य, ध्वनि, शब्द ऐं लिपीअ जो ज्ञान कराईंदो आहे। लिपीअ जो वैज्ञानिक अध्ययन कराईंदो आहे त व्याकरण वरी रुॻो मुख्य विशेष भाषा रचना ऐं वाक्य गठन कंदो आहे। इन रीति जेको आहे भाषा विज्ञान ऐं व्याकरण जो जेको आहे पंहिंजो पाण में घाटो संबंध आहे। इन जी मां तव्हांखे समानता जे आधार ते ऐं विभिन्नता जे आधार ते विशेषताऊं ॿुधायूं। ॿई जेके आहिनि भाषा विज्ञान ऐं व्याकरण हिक ॿिए जे बिना जेके आहिनि उहे अधूरा आहिनि। ॿिन्ही खे असांखे गॾु खणी हलणो पवंदो। व्याकरण जे बिना भाषा न ॻाल्हाई वेंदी ऐं भाषा विज्ञानी व्याकरण जे उसूलनि खे ॼाणण बिना कुझु बि कमु करे न सघंदो। इन खां सवाइ ॿियनि बि विज्ञाननि सां असांजो अञा इन जी जेका ॼाण हासिलु कंदासीं, जीअं भाषा विज्ञान ऐं इतिहास, भाषा विज्ञान ऐं समाज। अॼु बसि एतिरो ई 2 विज्ञान पढ़ियासीं। कहिड़ा कहिड़ा? भाषा विज्ञान ऐं व्याकरण जो पंहिंजो पाण में संबंध आहे ऐं भाषा विज्ञान ऐं साहित्य। इन्हनि जेके संबंधनि ते तव्हांजो शॉर्ट नोट बि अची सघे थो ऐं डिटेल में बि तव्हां खां क्वेश्चन पुछी सघनि था। अॼु बसि एतिरो ई।